अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम आहे सहरी टाइम। इंशाअल्लाह ताला 25 रमज़ान शरीफ़ जो टाइम अची रहियो आहे ऐं असां ही सॼो महीनो तव्हां सां गॾु रहिया आहियूं। हाणे बि तव्हांखे अलाह जे ॾिसो न, असां सीपारनि मां टपंदा था अचूं। हींअर असां सूरतुल ज़ुमर ते पहुतासीं। कल्ह ॿिनि ॾींहंनि में सूर यासीन खे मुकमल कयोसीं। हाणे ॾिसूं त अलाह साईं अॻिते असांखे छा थो ॿुधाए। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सूरतुल ज़ुमर जी आयत नंबर 22 रब फरमाए थो, अफ़मन शरह अल्लाह सदरहु। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, हीअ तव्हांखे मां माना गॾु ॾेखारियां थो, पर मां अरबीअ मां इन लाइ डायरेक्ट कयां थो जीअं अञा सवलो करे तव्हांखे सम्झायां। न त माना त पई आहे, किथे किथे जेकॾहिं मूंखे का ॾुखी रहंदो मां हुतां सिधो वञी माना पढ़ंदो आहियां। त चए थो अफ़मन शरह अल्लाह सदरहु लिल इस्लाम, भला जंहिंजो सीनो अलाह इस्लाम लाइ खोले थो, जो तव्हांखे क़ुर सम्झ में अचण में, तव्हांखे क़ुर सां मोहबत थी वञे ऐं तव्हां इन खे सम्झी पढ़ो था, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके असांखे इन हदीसूं ॿुधाइनि थो उन ते अमल कयो था, जेकॾहिं इहो तव्हांजो सीनो खुले थो, फ़हू अला नूरुन में रब्बी, त पोइ तव्हां अलाह जे नूर में आहियो, जे तव्हांजो सीनो क़बूल थो करे इन्हनि शयुनि खे, माना सम्झ में अचेव थी, अमल जी नियत कयो था। फ़वैलुल कासियत कुलूबन ज़िक्रिल्लाह, पर जंहिंजी दिलि निभागी आहे ऐं सख़्तु आहे, पथर वांगुरु आहे, जो उन में इहे नूर दाख़िल नथो थिए, पोइ इन्हनि जे लाइ वेल थींदो जंहिं ते क़ुर असरु कोन थो करे। उलाइका फ़ी ज़लालिल मुबीन, इहे ज़ाहिर गुमराही में आहिनि। तव्हांजी दिलि सख़्तु जेकॾहिं थी ऐं सख़्तु गुनाहनि जे करे थींदी आहे, माफ़ी वठो अलाह खां त क़ुर तव्हां ते असरु करे। अलाह नज़ल अहसनल हदीस, ही क़ुर जेको आहे न, इहो तमामु बहितरीन तव्हांखे एक्सप्लेन करे थो आसानीअ सां। अलाह एॾो वॾो आहे, क़ाइमु आहे कुदरत ते पंहिंजो, जेको तव्हांखे ॿारनि वांगुरु सम्झाइण जी कोशिशि थो करे। छो त हू चाहे थो त तव्हां सुधरो, इहा अलाह जी ख़्वाहिश आहे, तव्हांखे मारणो कोन थो चाहे। जहन्नम तव्हां पंहिंजे लाइ पाण था अख़्तियार कयो। त चए थो अलाह नज़ल अहसनल हदीस, अलाह जेको आहे सो तव्हांखे सुठो कलाम नाज़िल कयो आहे ऐं इन में कुझु किताबनि मुतशाबिन मसानी आयतूं ज़रे गॾु बार बार दोहिराइण, साॻी ॻाल्हि अलाह ताला केतिरनि जायुनि में करे थो। लेकिन जेकॾहिं तव्हांजे दिलि में अलाह इहो रस्तो खोलींदो, तक्षर मिन्हू जुलूदुल जी यख़्शू रबम, पोइ जेको माण्हू अलाह खां डिॼे थो त इन क़ुर जो आयतूं जेके आहिनि से हुननि जे दिलनि ते अक्सर कनि थियूं ऐं हुनजा वार कांडारजी वञनि था ख़ुदा जे ख़ौफ़ में। सुमत तॾीन जुलूदुम, ऐं पोइ जीअं जीअं क़ुर ॿुधनि था तीअं हुनजे नरमी अचे थी ऐं हुन जूं जेके खॾूं ऐं दिलियूं अलाह जे यादि करण में नरम थींदियूं वञनि थियूं। इला ज़िक्रिल्लाह ज़ालिक हुदल्लाह, जंहिंसां ईअं थिए थियो त सम्झो त इहा अलाह जी हिदायत आहे। यहदी बिही मई यशा, जंहिंखे चए तंहिंखे ॾिए। अलाह ज़ोरीअ कंहिंखे हिदायत ॾींदो, तव्हांखे पहिरियों बटण दॿाइणो आहे, अलाह खां हिदायत घुरणी आहे। वमई युज़लिल्लाह, ऐं जंहिंजे लाइ अलाह गुमराह करे तंहिंखे को हिदायत कोन कंदो। ऐं हिदायत गुमराही तव्हां पंहिंजी पाण था घुरो। अफ़मन यत्तकी बिवजह सूअल अज़ाब यौमल क़ियामत, पोइ छा जंहिंखे जंहिंजे चहिरे खे बुछड़े अज़ाब खां जेको सो बचे थो, सो छुटल जे बराबरि थींदो। ऐं ज़ालिमनि खे चयो वेंदो, जेके कमाईंदो तुंहिंजो मज़ो चको। जंहिंखे अलाह ताला बचाए थो त छा जेको अज़ाब में आहे ॿई बराबरि आहिनि, हिकिड़ो छुटी वियो त उहो ईअं ॿई बराबरि आहिनि? न न। कज़्ज़ब लज़ी मिन क़ब्लिहिम, ऐं जेके खाउन अॻा तिन भिननि खे कूड़ो कयो, पैगंबरनि खे बि कोन मञनि। फ़अताहुम अज़ाब मिन हैस ला यशउरून, पोइ उन्हनि खे ईअं अज़ाब ॾिए थो जो हुनखे ख़बर कान थी। आस्ते आस्ते अहिड़ी बीमारी वठी वेंदा जो सुक थी वेंदा, या आस्ते आस्ते अहिड़ी थिया हुनजी का ख़िलाफ़ हुकूमत कंदी त जेल में हलिया वेंदा। अलाह ताला इहो अज़ाब ईअं ॾींदो आहे जो ख़बर कान पवंदी आहे, जेकॾहिं तव्हां हिन ते नथा हलो। ऐं पोइ फ़अज़ाकुमुल्लाह ख़िज़्य फ़िल हयात दुनिया, ऐं पोइ खेनि दुनिया में बेइज़्तो कंदो। भले अज़ाबुल आख़िर अकबर, पर आख़िरत में अज़ाब तमामु वॾो आहे। लव कानू या लमूं, काश ही मेंटली रिटार्डेड न हुजनि, ॻाल्हि खे सम्झनि। खणी केॾो बि तूं इंटेलिजेंट आहीं, पर जेकॾहिं तूं अलाह जे क़ुर खे सचो नथो सम्झी, अमल माना नथो करे पढ़ी, अलाह जे रसूल जी सुनत नथो सम्झी, त तूं मेंटली रिटार्डेड आहीं। लक़द ज़रबना लिन्नास फ़ी हाज़ल क़ुरान मिन कुल मसलिन, अलाह चए थो हिन क़ुर में मां हर सिचुएशन कवर कई आहे। लालहम यतज़क्करून, त मन ध्यानु ॾियनि।
माना तव्हां जे क़ुर खे हिन रमज़ान शरीफ़ में माना करे पढ़ी वेंदव न, तव्हांखे सभु हर पहलूअ सां तव्हांखे जवाब मिली वेंदा। क़ुरानन अरबियन गैर ज़ी एवजन लअल्लहुम यत्तक़ून, माना त ही क़ुर पाक अरबीअ में आहे ऐं इन जे अरबीअ जे लफ़्ज़नि जी अंदरूनी माना कोन्हे त परहेज़गार थियनि। पर जेकॾहिं क़ुर जे लफ़्ज़नि जी अंदरूनी माना हूंदी त पोइ माण्हुनि खे अंदरूनी मानाऊं ठग ॿुधाईंदा। हाणे मिसाल तौरु मां विच ते क़ुर, हाणे मां इन करे हिकिड़ो विच ते खोलियां थो, ॾिसां अलाह साईं छा थो चवे। चए थो अलैस अल्लाह बिकाफ़िन अब्दहू, चए थो छा अलाह ताला पंहिंजे ॿाने खे काफ़ी न आहे त हुनजो ख़्यालु रखंदो, हुनखे रिज़्क़ ॾींदो, हुन अलाह सां तव्हां तहलकात कंदो त अलाह तव्हां ते रहम कंदो ऐं तव्हांखे जन्नत ॾींदो। उहा युख़विफ़ूनक बिल्लज़ी मिन दूनी, ऐं तव्हांखे मोलनि खां था ड्रिॼारनि, फलाणो पीर कावड़िजी वेंदो, उनजो कंदो, तव्हांखे पिटींदो, तव्हांखे ॿियनि खां ड्रिॼारनि था। वमन युज़िलिल्लाह, बाक़ी जंहिंखे अलाह गुमराह करे, फमा लहू मिन हाद, त उनखे केरु सेखारींदो, केरु उनखे हिदायत ॾींदो। हे क़ुर विच मां खोलियो अथमि न, त चए थो क़ुर अरबियन गैर ज़ी हुजनि, क़ुर जी का अंदरूनी माना कान्हे, लअल्लहुम यत्तक़ून त माना परहेज़गार थियनि। त इन करे ठग आहिनि जेके चवनि था त क़ुर जी अंदरूनी माना उहा ई आहे जेको हींअर मूं कई। चए थो त ज़रब अल्लाह मसलन, अलाह साईं हिकिड़ो मिसाल थो बयानु करे, रजुलन फ़ी शुरका मुतशाकिसून, चए थो त हिकिड़ा मिसाल थो हिकु ग़ुलाम जो करे थो त हिकिड़ा माण्हू आहिनि जेके पाण में शरीक आहिनि पर रुॻो विढ़नि था। रजुलन सलमुन रिजुल, ऐं हिकिड़ो ॿियो आहे जेको हिकु मर्द जी ख़ालिस मिल्कियत आहे। हल यस्तवियान मसला, त छा ॿई बराबरि आहिनि। हिन में हाणे माना इहा बि थी सघे थी त हिकिड़ा ग्रुप में माण्हू आहिनि सॼो ॾींहुं जहिड़ो पिया था कनि ऐं पार्टनर, पर हिकिड़े माण्हूअ जा पार्टनर कोन्हनि, ॿिया हुन जा मातहतनि या छा आहिनि, त उन में जहिड़ो ई कोन्ह थींदो, अलाह हुनखे ॾींदो। सो मां हाणे भली बहरहाल मां तर्जुमो कयां थो, छो त मां बि थोरो हिन में मुझां पियो थो। चए थो अलाह ग़ुलाम जो मिसाल बयानु थो करे जंहिंमें हिक ॿिए जे मुख़ालिफ़ शरीक आहिनि ऐं ॿिए ग़ुलाम जेको हिकु मर्द जी ख़ालिस मिल्कियत आहे, छा उन्हनि ॿिन्ही जी हालति हिकु जहिड़ी थी सघे थी। तंहिंजे करे अल्हम्दुलिल्लाह बल अक्सरुहुम ला यअलमून, सभु तारीफ़ूं अलाह लाइ, पर उन्हनि मां घणा माण्हू एतिरी ॻाल्हि बि नथा ॼाणनि। इन्नक मैतुन, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे बि मौत ईंदो, इन्नहुम मैतून, इहे सभिनी खे मौत ईंदो। सुम्म इन्नकुम यौमल क़ियामत इंद रब्बिकुम तख़्तसिमून, पोइ तव्हां ॿाहिरि निकिरी अलाह जाड़ो जहिड़ो पिया कंदो, विढ़ंदो, साईं मुंहिंजो ॾोहो कोन्हे को, मां हीअं कयो, मूंखे हीअं थियो, मूंखे हीअं थियो। त अलाह चवंदो तो क़ुर ई कोन पढ़ियो, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत ते अमल कोन कयो, उन जी ॻाल्हि कोन ॿुधई, मुंहिंजी ॻाल्हि कान ॿुधई, हाणे बहस थो करी। फमन अज़लम, इन खां वधीक ज़ालिम केरु आहे जो जंहिं अलाह ते कूड़ ॻाल्हायो, ऐं जॾहिं उन्हनि वटि सचु आयो तॾहिं उनखे कूड़ो चयूं। माना कूड़ो त कोन्ह था चवनि, केरु बि कोन्ह चवंदो क़ुर कूड़ा, माना गैर अहम सम्झूं त असां हिनखे पढ़ी ॾिसूं त अलाह चवे छा थो, इहो आहे कूड़। अलैस फ़ी जहन्नम मसवलिल काफ़िरीन, छा काफ़रनि जे रहण जाइ जहन्नम में न आहे, अहिड़नि माण्हुनि जी जाइ जहन्नम में आहे। वलज़ी जा बिसिद्क़ व सदक़ बिही, त पोइ जेके सच सां आयो ऐं हिन ते सचो सम्झई, उलाइकुल मुत्तक़ून, इहे परहेज़गार आहिनि। लहुम मा यशाऊन इंद रब्बिहिम, पोइ अलाह वटि वञी वॾी इज़त थींदी, जेको चाहींदा अलाह वटां उनखे शइ मिलंदी। ज़ालिक जज़ाउल मुहसिनीन, भलारनि जो इहो बदिलो आहे। ऐं अलाह ताला इन्हनि लाइ छा कंदो आहे, गुनाह बख़्शे थो। लयुकफ़िर अल्लाहु अन्हुम अस्वल लज़ी अमिलू, ऐं जेके बुछड़ा कम कयईंसि अलाह खान मेटे, ऐं जेकी चङा कम कंदा तिन बाबति संदन अजूरो खेनि बदिले में ॾिए। अलाह इन लाइ थो अलाह साईं फरमाए त जेके मोहसिन आहिनि उन्हनि लाइ बदिलो भलाउ आहे जो हुनजा गुनाह माफ़ थो करे ऐं उन्हनि खे चङो उजूरो ॾिए थो। अलैस अल्लाह बिकाफ़िन अब्दहू, अल्लाहु अकबर। हींअर मां विचां क़ुर खोलियो त इहा ई आयत निकिती, ॾिसो मां विचां क़ुर खोलियो, इहा आयत निकिती, सुभान अल्लाह, हे ज़िंदा किताब आहे, ज़िंदा किताब। चए थो त छा अल्लाह ताला पंहिंजे बाने जे लाइ काफ़ी न आहे। वयुख़विफ़ूनक बिल्लज़ी मिन दूनिही, ऐं अलाह सां जेके ॿिया आहिनि तिन खां तोखे ड्रिॼारींदा, ते तव्हांखे पिटींदा, जॾहिं की इहे जन्नत में अलाह जा वली वेठा आहिनि ऐं चवंदा तव्हांखे इन्हनि खे तव्हां, बाबा असां उन्हनि खे मञूं था, इन अलाह जे वलियुनि जो वॾो शान आहे, इन्हनि जा पेर मुंहिंजी अखियुनि ते अचनि, पर
असुलु चवण जो इहो आहे त इन्हनि जो असांजे अफेयर सां वास्तो कोन्हे को, छाकाणि त हयू कयूं अलाह आहे जेको साह जे रग खां वेझो आहे, प्रॉपर्टी उन जी आहे, ॿियो केरु खणी कोन थो ॾेई सघे। सर्व मसइलो इहो आहे। ऐं तव्हांखे उन खां डिॼाइनि था मई युज़िलिल्लाह फमा लहू मिन हाद, जंहिंखे अलाह भुलाए तंहिंखे केरु हिदायत केरु कंदो। वमई यहदिल्लाह फमा लहू मिन मुज़िल, ऐं जंहिंखे अलाह हिदायत करे तंहिंखे केरु कोन भुलाईंदो। जे तव्हां हिन क़ुर खे सम्झी पढ़ंदव तव्हांखे इहे ठग सभु तव्हां ते असरु न कंदा। अलाही सलाह अज़ीज़ ज़िंतिकाम, अलाह ग़ालिब बदिले वठण वारो न आहे छा। वरी इहे माण्हू अहिड़ा आहिनि, वलन साल तूं मन ख़लक़ समावात वलण, जंहिं पुछिबो अदा हेॾी आहे हेॾी आहे, इहो त ॿुधाए त ज़मीन आसमान कंहिं ठाही आहे। ल यक़ूलुन अलाह, चवंदो अलाह साईं ठाही आहे। पोइ अलाह साईं ठाही आहे, पोइ माना सॼी प्रॉपर्टी अलाह जी आहे। हा, कुल अफ़रई तूं मां तदू में दून अलाह, त पोइ तूं अलाह खे छॾे मुअलनि खे कीअं थो पुकारी। इन अरादी अलाह बि ज़ुरिन, जेकॾहिं अलाह साईं असांखे का मुसीबत जो फ़ैसिलो करे, हल हुन काशवा ज़ुरी थिए त गुज़ारे विया आहिनि, पोइ असांजो मुसीबत छॾाईंदा। उहो अरादनीअ बि रहमतनि, जेकॾहिं अलाह साईं मूंसां को रहमत जो वाइदो करे, हल हुन मुम्सकात रहमत, त चाहे ज़िद करे अलाह जी रहमत रोके छॾींदा त मूं ॾे न अचे। चए अकुल सां कमु वठि। कुल चई पोइ जॾहिं तूं इहा मञी थो त चओ हस्बी अलाह, चओ त मुंहिंजे लाइ अलाह ख़ुदि काफ़ी आहे। मूंखे ॿिए दर ते ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे, मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया, तॾहिं तो पिया विचा बिला ॾींहड़ा। विचा बिला ॾींहड़ा माना तव्हां शिरक जे करे तव्हांजे मथां अलाह ताला बरकतूं ख़तमु कयूं, ज़मीनूं तबाह थींदियूं थियूं वञनि, रिश्वत वधी वई आहे, इंसाफ़ मुल्क में तोखे कोन मिलंदो इहो शिरक जे करे। कुल हस्बी अलाह, चओ त अलाह मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। अदा जे चई थो त अलाह ज़मीन आसमान पैदा कई आहे, चओ मुंहिंजे लाइ अलाह काफ़ी आहे। अलैहि तवक्कल मुतवक्किलून, ऐं मथे से भरवसे कंदड़ ई अलाह ते भरवसो कनि था, तवक्कल अलाह ते कनि था, त सभु कुझु उहो थो करे। इन्ना अंज़लना अलैकल किताब लिन्नास बिल हक़, चए थो हीउ क़ुर मूं तव्हां ॾे मोकिलियो आहे, इहो तव्हांजे ज़िंदगीअ जो मक़सदु आहे। अलाह तव्हांखे चयो आहे त हीउ तव्हांजो क़ुर कोर्स जो किताबु आहे, ऐं तव्हांजो पेपर हले पिए थो, जेको हिन खां पढ़ी ऐं पेपर में ज़िंदगी गुज़ारींदो बची वेंदो। तव्हां जेकॾहिं हिकिड़ो इंटर जो केमिस्ट्री जो छोकिरो किताब ई न पढ़े त पेपर में कीअं पास थींदो। त चए थो इन्ना अंज़लना अलैकल किताब, हीउ क़ुर तव्हांखे ॾिनो आहे लिन्नास बिल हक़, हक़ सां, छाकाणि हीउ कोर्स जो किताबु आहे। फ़मन इह्तदा फल नफ़्सी, जेको हिन ते सम्झी इन ते अमल कंदो पंहिंजे पाण खे फ़ाइदो ॾींदो। वमन ज़ल, जेको हिन खे छॾे ॾींदो या अहिड़ी ॿोलीअ में पढ़ंदो जो ख़बर बि न पएसि त अलाह मूंखे छा थो चवे। वमन ज़ल फ़ इन्नमा यज़िल अलैया, त पोइ इहो गुमराह थींदो त नुक़सानु संदसि थींदो। वमा अंत अलैहिम वकील, तव्हां मथिनि को ज़िमेदार न आहियो। जेकॾहिं मां अरबीअ में क़ुर पढ़ंदुसि त हर हर्फ़ ते 10 नेकियूं मिलनि थियूं, उनमें शक कोन्हे। पर इहा बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त हिकिड़ी आयत क़ुर जी तर्जुमो करे पंहिंजी ॿोलीअ में सम्झी पढ़ण जो सवाबु सॼे क़ुर खे बेसम्झी ख़तमे करण खां वधीक आहे। मां खोलियां थो न क़ुर शरीफ़, हाणे मिसलनि वला युनफ़िकू नफ़क़तन सगीरतन वला कबीरतन, चए थो को बि अलाह जे रस्ते में को थोरो ख़र्चु कनि था या घणो ख़र्चु कंदा। वला यक़तऊन वादियन, या अलाह जे रस्ते में सफ़र कनि था, इला कुतुब लहू लहम, त उनखे इहो अजुर लिखियो वञे थो। लिरज़ियहुमुल्लाह, अलाह उनखे बदिलो ॾींदो अहसन मां कानू या मलूं, वधीक बहितर जेको कनि था। हे मां माना कई न, हाणे इन माना जो सवाबु सॼे क़ुर खे ख़तमे करण खां वधीक फरमायो अलाह जे रसूल। ऐं वधीक वरी फए थो हज़रत अबाज़र खे चयईं जे तूं हिकिड़ी आयत क़ुर जी अमल जी सां पढ़ंदे त 100 रकात नफ़लनि खां वधीक सवाबु आहे। वरी चईं त जेकॾहिं तूं हिकिड़ो बाब इल्म जो सिखंदे त 1000 नफ़लनि खां तोखे वधीक सवाबु मिलंदो। सोचे थो त असां तंहिंजे कर तव्हांजे मथां ज़िमेदार न आहियो। अमित ख़ज़ूमी दूनिला शुफ़ा, अलाह खे छॾे जेके मरी विया आहिनि या जेके अलाह जा वली बुज़ुर्ग जन्नत में आहिनि, इन्हनि खे शफ़ात करण वारा वरिता अथव। त चए थो कुल अवलव कानू ला यमलिकून शयूं वला यकुलून, जेतोणीकि उहे न की कुझु इख़्तियार रखंदा हुजनि, न की सम्झंदा हुजनि, त तब शफ़ात कंदा छा? छो कंदा? तव्हांजी हा शफ़ात क़ुर कंदो, रोज़ो कंदो। हा, नेक माण्हू क़याम जे ॾींहं ते अलाह ताला जा बाना, अलाह हुनखे चवंदो त तुंहिंजा वाह जा अमल भला आहिनि, तूं ॾाढो सुठो कमु कयो आहे, हाणे तोखे ख़ुशि करण लाइ मां तोखे इजाज़त ॾियां थो त कंहिंजी शफ़ात कर। कंदो। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम
सहरी टाइम में मां आहियां शफ़ीउल लाखो सूरतुल ज़ुमर जी आयत नंबर 43 थियासीं त अलाह चए थो औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अम इत्तख़ज़ू मिन दूनिल्लाहि शुफ़ा कुल अवलौ कानू ला यमलिकुन शयूं वला यक़िलून। हाणे मां तर्जुमो सिंधीअ में जेको कयो अथनि इहो मां पढ़ी थो ॿुधायां। अमरोटी साहिब जो आहे या मदनी साहिब जो आहे। चए थो अलाह खां सवाइ ॿिया शफ़ात करण वारा वरिता अथनि छा? खेनि चयो त जेतोणीकि उहे न की कुझु इख़्तियार रखंदा हुजनि न की सम्झंदा हुजनि त बि शफ़ात कंदा छा? न सम्झण जो मतिलबु आहे तव्हां ताईं हुनजो आवाज़ ई कोन थो पहुचे, न को तव्हांजी ॻाल्हि ॿुधंदा त सम्झनि कोन त बि कंदा ऐं धुके ते कंदा। कुल लिल्लाहि शफ़ात जमिया, चओ सभई शफ़ात जा सिस्टम अलाह जे वस में आहिनि। लहू मुल्क समावात वल अर्ज़, छो त ज़मीन आसमान जी बादशाही उन्हीअ जी आहे। सुम इलैहि तुरजून, ऐं वापसि तव्हां अलाह ॾे मोटाया वेंदव। तंहिं करे अलाह खे राज़ी कयो, अलाह खां घुरो, उन खां दुआऊं कयो। पर अहिड़ा निभागा बि आहिनि जिन खे ईअं चइबो न सभु कुझु अलाह जे हथ में आहे, त हू चवंदा हे त असांजी पेतियुनि मां थो माल थो खुटराए। क़ुर इन जी नेचर थो ॾसे अहिड़नि ठगनि जी। वइज़ा ज़ुकिर अलाह वहदहू, जॾहिं हिकिड़े अलाह जे अकेले जे नाले चइबो त सभु कुझु उहो करे थो। वद हुश माज़त कुलूब लज़ी ला युमिनून बिल आख़िरत, त पोइ जेके आख़िरत खे नथा मञनि तंहिंजियूं दिलियूं टहंदियूं, माना भॼंदा वठी। अड़े हे कहिड़ो थो क़ुर असांखे ॿुधाए त सभु कुझु अलाह अकेलो कमु थो करे, पोइ असांजे पेतियूं छाजियूं रखियूं आहिनि। वइज़ा ज़ुकिर लज़ीन मिन दूनी, पर अलाह खे छॾे जॾहिं इन्हनि जूं ॻाल्हियूं कबियूं इज़ाहम यस्तफ़ियूं, चवंदा सुभान अलाह सुभान अलाह, ॾाढो ख़ुशि थींदा। हे क़ुर ॾसे थो। हाणे मुंहिंजी तर्जुमो भला मां आख़िरी कयां थो। ऐं जॾहिं अकेले अलाह जे नाले खे यादि कबो आहे तॾहिं जेके आख़िरत खे न मञंदा आहिनि तिन जूं दिलियूं टहंदियूं आहिनि। जॾहिं अलाह खां सवाइ ॿियनि खे यादि कबो आहे तॾहिं उहे उन ई महिल सुरहा थींदा आहिनि, ख़ुशि थींदा आहिनि। इहा जी नेचर आहे। वइज़ा मसल इंसान ज़ुरुन दान आहे, चए थो जॾहिं इंसान खे का तकलीफ़ पहुचंदी आहे न पोइ मूंखे पुकारींदो आहे। सुम इज़ा ख़वलना नेमतनि मिन्ना, पोइ जॾहिं इन दुआउनि जे करे मां हुनजी तकलीफ़ दूरि कयां थो, पोइ वरी छा चवंदो? काल इन मां ऊती तूं अला इल्मिन, चए बाबा मुंहिंजे एफर्ट्स जे करे मां इहा तकलीफ़ दूरि कई आहे, मां पंहिंजे इल्म जे ज़ोर ते कई आहे। माना पहिरीं अलाह खे पियो चए, हाणे जॾहिं उहो कमु थी वियो त वरी क्रेडिट पाण खे थो ॾिए या कंहिं पासे वारनि खे ॾींदो। वॾी फितनतुनि, पर इहा आज़माइशी वलाकिन अक्सरम ला यअलमून, पर इहा नेमत परख आहे पर हुन मां घणा नथा ॼाणनि। मां चवां थो वरी तव्हांखे सिंधीअ में तर्जुमो पढ़ां। ऐं पोइ जॾहिं माण्हूअ खे का औखाई पहुचंदी आहे तॾहिं असांखे सॾींदो आहे। वरी जॾहिं उनखे पाण वटां का नेमत ॾींदो आहियूं तॾहिं चवंदा इहा त रुॻो पंहिंजे सम्झ सां जा मुंहं में आहे, मूंखे ॾिनी वई आहे, मां इहो कमु कयो आहे। ईअं न आहे, बल्कि इहा नेमत हिकिड़ो आज़माइश आहे, पर उन्हनि मां घणा माण्हू न ॼाणंदा आहिनि। अवलम यालमू, छा इहा अञा ताईं तव्हांखे इहा हक़ीक़त पधरी कान थी आहे? अन अल्लाह यब्सु रिज़्क़ लिमन यशा व यक़दिर, जंहिं लाइ अलाह चाहींदो आहे रिज़्क़ कुशादो कंदो आहे या घटिताईंदो आहे। इन फ़ी ज़ालिकल आयात लिक़ौमिन युमिनून, इहा आयत जेका इहो निशानी आहे, इहो ईमान वारनि खे त इहा ॻाल्हि सम्झ में अची थी वञे। ॿिए खे न कम में उन्हनि माण्हुनि लाइ निशानियूं जेके ईमान आणींदा आहिनि। कुल या इबादी लज़ीन असरफ़ु अला अनफुसिहिम, पर जेकॾहिं हिन रमज़ान शरीफ़ में तव्हांखे अहसासु थिए थो तव्हां ग़लतियूं कयूं आहिनि, तव्हांखे अहसासु थियो तव्हां ज़ुल्म कयो आहे, तव्हांखे अहसासु थिए थो त तव्हां हराम खाधो आहे, त पोइ अलाह तव्हांखे थो ख़िताबु करे। चए थो कुल या इबादियल, चए थो मुंहिंजे ॿाननि खे मैसेज पहुचायो, अल्लज़ीन असरफ़ु अला अनफुसिहिम, जिन पाण ते ज़ुल्म कयो आहे, ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, अलाह जी ॿाझ खां मायूस न थियो। इन अल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमिया, छो त अलाह सभु गुनाह बख़्शण जो बख़्शे सघे थो। इन हूअ गफ़ूर रहीम, त माना त घुरो न अलाह खां बख़्शिश, घुरो न त साईं मां जेके कम कुधा कया आहिनि अॼु हाणे मां तौबा थो कयां, मां न कयां त अलाह बख़्शे छॾींदो। कॾहिं कॾहिं रमज़ान में पोयों त पंहिंजो हिसाबु साफ़ु करायो न, ऐं न करण जी नियत कयो। जंहिं महिल घुरो था त ईअं न चओ त हाणे वरी अञा दॿींदुसि मां, भई पोयां गुनाह ईअं कोन्ह थींदा माफ़ु। सुधरण जी नियत करे पोयां गुनाह माफ़ु करायो। बाक़ी ख़ताकार त इंसानु आहे, छो त इंसान में ॿई शयूं ॾिनियूं अथई। चए थो त जेकॾहिं चए थो अनीबू इला रब्बिकुम, तंहिंजे कंहिंजे पंहिंजे पालणहार ॾे मोट खाओ, व असलिमू लहू,
मिन क़बल ऐं यातियकुमुल अज़ाब सुम्म ला तुनसरून, त उनखां अॻे संदसि फरमान बरदायो अव्हां वटि अज़ाब अचे, वरी मदद न ॾियां, मौत अची वञे, पोइ छा कंदव? अहिड़ी का बीमारी लॻी वञे उन मां उथी न सघो, त चए थो रब ॾे मोट खाओ ऐं उन ॾांहुं फरमान बरदार थियो। अॼु उनखां अॻु जो तव्हां वठिजी वञो ऐं पोइ जेको तव्हांजी मदद बि केरु न ॾिनी वञे, केरु तव्हांजी मदद न करे। वतबियू अहसन मा उनज़िल इलैकुम रब्बिकुम, चए थो हिन खे माना करे ऐं हिन ते हलो। अतबियू, हिन ते हलो, अहसन मा उनज़िल इलैकुम, जेका बहितरीनु भली शइ आहे जेका अलाह तव्हां ॾे मोकिली आहे, मिन क़बल, उन खां अॻे, ऐं यातियकुमुल अज़ाब, जो तव्हांखे अज़ाब अचे पकिड़े बग़दतन ओचितो, व अंतुम ला तशऊं, तव्हां बेख़बर हुजो ऐं मरी पओ। तंहिंजे करे हिन खे मञो, हिन खे पकड़ियो, हिन खे माना सां पढ़ो ऐं इन ते अमल जी कोशिशि कयो। वतबियू अहसन मा उनज़िल इलैकुम, वरी चयो त मां वरी सिंधी तर्जुमो पढ़ां, ऐं अव्हां जे पालनहार खां अव्हां ॾांहुं जेका बिल्कुलु चङी शइ नाज़िल कई विया आहे, तंहिंजी उन खां अॻु ताबदारी करियो जो अव्हां वटि ओचितो अज़ाब अचे ऐं अव्हां बेख़बर हुजो। पोइ जॾहिं उहा मुसीबत अची वेंदी, अन तक़ूल नफ़्सुन या हसरता, ऐं अला मा फ़रत फ़ी जंबिल्लाह व इन कुन्तु लमिन साख़िरीन। हाणे ही सिंधी माना हाणे ॾुखी कई आहे, मां सवली कयां थो। ऐं पोइ जॾहिं तव्हांखे मुसीबत अची वञे ऐं पोइ तव्हां चओ त हे अलाह, मूंखे हसरत आहे, मूंखे अफ़सोस आहे त मां अलाह जे बारे में इहो कहिड़ो एटीट्यूड इख़्तियारु कयो। व इन कुन्तु लमिन साख़िरीन, ऐं मां ठठोड़ियूं कंदो हुउसि हिन ॻाल्हियुनि ते, जेके क़ुर जूं ॻाल्हियूं कंदा त मां उनखे सही न सम्झंदो हुउसि। उन करे ख़ुदा ॾांहुं मुहाड़ कयो, क़ुर जी ताबदारी कयो, त मतां पोइ को जीव चवे त है अरमान जो अलाह जे दीन में सुस्ती कयूं, ऐं बेशक आउं ठठोड़ी करण वारनि मां होसि। आओ तक़ूल, या वरी इहो अलाह सां उते हली बहस कयो, लो अन अल्लाह हदानी लकुंतु मुत्तक़ीन, अब ॾोह त अलाह जो आहे न, मूंखे हिदायत छो ॾिनई जे ॾिए हा त मां परहेज़गार हुजां। चए थो इहो कोन तव्हांजो आर्गुमेंट हलंदो। औ तक़ूल, मतां ईअं चओ, ओ तक़ूल हीन तरल अज़ाब, या वरी अज़ाब जॾहिं अचेव त पोइ वरी चओ लो अन अली करतन, जेकॾहिं अलाह सेकंड चांस ॾींदो, अकून मिनल मोहसिनीन, त मां भलारो थींदुसि। नो सेकंड चांस। ऐं फ़रिश्ता जॾहिं साफ़ करे न, त पोइ सेकंड चांस लाइ चवंदा, या जहन्नम में वञी चवंदा। चयो त ॿई ॻाल्हियूं क़बूल न थींदियूं तव्हांजे, इहे आर्गुमेंट हलंदा ई कोन। त अलाह ते ॾोह न ॾियो, त मतां चओ त जेकॾहिं अलाह हिदायत ॾिए हा त मां मुतक़ी थियां हा, या ईअं बि न चवंदव त अज़ाब ॾिसी त अलाह सेकंड चांस ॾींदो, त मां वाइदो थो कयां त मां भलारनि मां थींदुसि। चए थो ॿई एक्सेप्टेबल न आहिनि। भल कजा तक आयाती फ़कज़बत बिहा वस्तकबरत, चए थो तव्हांखे ही क़ुर जूं आयतूं मिलियूं ऐं तव्हां हिनखे अहम कोन ॼातो। हिते फ़कज़ब जी माना आहे त कूड़ो ॼातऊं, मां कूड़ो जो कोन थो चवां, केरु कोन चवंदो क़ुर, पर इनखे अहम न सम्झूं त को असांजे लाइ लथो आहे। वस्तकबरत, रुॻो टेगर जे करे, वकुंत मिनल काफ़िरीन, ऐं इन जे करे तव्हां नुक़सान में वियो, काफ़र थियो। क़ुर में अलाह साईं फरमाए थो वसमा बनईनाहा बि ऐदियूं व इन्ना लमूसियून, चए थो यूनिवर्स मां पंहिंजे हथनि सां ठाहियो आहे, पर इन्हीअ खे जॾहिं ठाहियो हुअमि त हाणे उन खां पोइ रोज़ानो उहो वधंदो थो वञे, वेकिरो थींदो थो वञे। तर्जुमो अंग्रेजी में छा लिखियलु आहे, एंड द यूनिवर्स वी बिल्ट विथ अवर माइट एंड क्रिएटिव अथॉरिटी एंड इंडीड वी आर वाइडली एक्सटेंडिंग इट वास्ट। माना पहिरियों ई हिकिड़ी जेको आहे सो हिकिड़े नुक़्ते में हो, उन मां उहो फाटो आहे, हाणे रोज़ानो यूनिवर्स एक्सपेंड पियो थो करे, या साइंसदान चवनि था। तंहिंजे करे अलाह फरमाए थो वमा क़दरुल्लाह हक़ क़दरी, इंसाननि अलाह जो जेको क़दुरु करणु खपे न कोन कयनि। वल अर्द जमीअन कब्ज़ो यौमल क़ियामत व समावात मुतिवियातुन बि यमीनी, पर जॾहिं क़यामत थींदी त इहो सॼो यूनिवर्स खे जेको आहे सो वेढ़ींदो, ईअं जीअं पनो वेढ़बो आहे। सुबहान व ताला मां शिरकून, अलाह बेब ऐं हुनजी टेक्नोलॉजी ऊची आहे जेका ही शिरक था कनि अलाह सां। माना जॾहिं क़यामत थींदी त इहे सॼो यूनिवर्स हीअं वेढ़बो, ऐं साइंस इहो साइंस थी ॾसे त जॾहिं यूनिवर्स ख़तमु थींदो त वरी हीअं वेढ़जी हिकु नुक़्ते ते अची वेंदो। मुतवियात माना पने वांगुरु विझी साॼे हथ में अलाह अची वेंदो। चए थो त एक्सपेंशन वुड फस्ट स्लो डाउन, माना हींअर त जेको आहे सो वधे पियो थो न यूनिवर्स, ए टाइम विल कम त इहो एक्सपेंशन स्लो डाउन थींदी, स्टॉप ऐं बीह रहंदो, देन रिवर्स, पोइ वरी उबतो थींदो। गैलेक्सीज़ स्टार्स एंड स्पेस इटसेल्फ वुड बिगिन टू कॉन्ट्रेक्ट, इहे सभई गैलेक्सीज़ ऐं जेके बि सभु आहिनि इहे आहिस्ते आहिस्ते सोढ़ियूं थींदियूं वेंदियूं। एक्यूरेट अंटिल
एवरीथिंग कोलाइड्स इन अ फाइनल हार्ट डेंस स्टेट, जो तव्हांजे जीअं जिथां पैदा थियो उते पहुचे, लेकिन अलाह जो अर्श हिन खां ॿाहिरि आहे, जन्नत हिन खां ॿाहिरि आहे, जहनम हिन खां ॿाहिरि आहे। अलाह चए थो वो वुफ़ियत कुल नफ़्सिन मां अमिलत, सभु कंहिं माण्हूअ जेको कमायो तंहिंजो पूरो बदिलो मिलंदो। वो आलम बिमा यफ़लून, ऐं जेकी कंदा सो अलाह ॼाणे थो, सॼो रिकॉर्ड रखे वेठो। सुभान अल्लाह। वसीकल लज़ीन कफ़रू इला जहन्नम ज़ुमरा, जिन जेके फेल थींदा उन्हनि खे टोलनि जो टोला एज़ अ ग्रुप करे इन्हनि खे जहन्नम में मोकिलिबो। हता एज़ा जाऊहा फुतिहत अबवाबा, त छा जे जहन्नम में जेके अंदरि आहिनि उनखे ॿाहिरि निकिरी इजाज़त कान, त दर लॻल आहिनि, पर जॾहिं हे ग्रुप अंदरि वेंदो त फुतिहत अबवाब, उनजो दरवाज़ा जहन्नम जा खुलंदा। त कालम ख़ज़नत आहे, त उहे जेके उते फ़रिश्ता बीठा आहिनि ड्यूटीअ ते, हिननि खे एॾी रश ॾिसी चवंदा अबा अलम यातिकुम रुसुलुम मिनकुम यतलून अलैकुम आयात रब्बिकुम, चए थो त छा तव्हां वटि को रसूल कोन आयो ऐं क़ुर जो आयतूं तव्हांखे कोन पढ़ी ॿुधाई। पोइ युनज़ुरूनकुम लिका योम ख़ाज़ा, ऐं हे जेको तव्हां सां हींअर थिए थो उहो त क़ुर में सॼियूं ॻाल्हियूं एडवांस में लिखियूं, तव्हां केरु कंहिं कोन इहे शयूं कोन ॿुधायूं, तव्हां बेख़बर हो, क़ुर ई कोन पढ़ियव, अलाह जो रसूल जी ॻाल्हि ई कोन ॿुधव, छा ईअं आहे छा? कालू भला, त न सही न ईअं न आहे, अलाह जो रसूल बि आयो ऐं क़ुर बि हो, पर असां जेको सो टेगर कई, असां चयो त हे मुलनि जो कमु आहे, या असांखे पढ़िणो आहे त क़ुर इन अरबीअ में पढ़ी वेंदासीं, ऐं असां हिन क़ुर खे कलामुल्लाह सम्झे ई कोन, अलाह सां ॻाल्हाए थो, इहा ॻाल्हि असां सोची कान। चई ॻाल्हि त सही आहे, वलाकिन हक़ त कलमतुल अज़ाब अल काफ़रीन, बाक़ी काफ़रनि ते त अलाह जो हुकुम अदा साबित थी चुको आहे, असां छा कयूं? कील अदखुलुल अबवाब जहन्नम ख़ालिदीन फ़ीहा, फ़रिश्ता चवंदा हा इहा ॻाल्हि आहे, अच्छा पोइ माना ॾोही तव्हां आहियो, हाणे घिड़ो जहन्नम में जिते हमेशह रहंदव, बेस मसवल मुतकबरीन, तव्हां टेगर कई न, हिन क़ुर खां टेगर कयव, तंहिंजे करे जेको आहे, या दीन खां टेगर कयव, तंहिंजे करे तव्हांखे जेको आहे सो या हे वॾाई कंदड़नि जी बुछड़ी ॼाया। जे क़ुर पढ़ो आहे त तव्हां मोलनि खे सॼो आहे, अलाह खां घुरो आहे जेको साह जे रग खे वेझो आहे। दातार त तूं ॿिया मिड़ाई मङणा, मींहं मुदायता वसदा सदाई वसी तूं, अलाह जे वलियुनि जी त तालीम आहे त अलाह खे सॼो। वसीकल लज़ी न तकू रब मिला जन्नत ज़ुमरा, पोइ वरी टोलनि जा टोला करे जिन अलाह सां परहेज़गारी कई, दुनिया में ज़हीन तरीन इंसान हा, क़ुर ते आया, अलाह जे रसूल खे मञूं, उन जे सुनतुनि ते अमल कयूं, अलाह जे रस्ते में ख़र्चु कयूं, शिरक न कयूं, त इन्हनि खे टोलनि जा टोला करे मोकिलियो वेंदो जन्नत तरफ़। हता इज़ा जाऊहा, जॾहिं हुनजे गेटुनि ते पहुचंदा, फुतियत अबवाबा, तुंहिंजा दर खुलंदा। व काल लहूं ख़ज़नत हुआ, त उते जेके फ़रिश्ता बीठल हूंदा उनखे ॾिसी छा चवंदा? सलामुन अलैकुम, चवंदा तव्हां ते सलाम हुजे, तिब तुम माना ईअं वाह जो कमु कयव, तिब तुम माना ज़बरदस्त, वेल डन, फदखुलूहा ख़ालिदीन, हलो जन्नत में हमेशह रहंदा। पोइ अंदरि वञी ॾिसी जन्नत जा मज़ा छा चवंदा? कालुल हम्दुलिल्लाह, चवंदा वाह अलाह साईं, वाह तुंहिंजी तारीफ़, तुंहिंजी साराह, अल्लज़ी सदकना वादहू, त जेको वाइदो क़ुर में कयोई अलाह जे रसूल जे तरफ़ां मैसेज हो असां वटि, वाक़ई इहो तो वाइदो सचो करे ॾेखारियो आहे। औरसनल अर्द, ऐं असांखे जन्नत जो विरासत ॾिनी अथई, न त बऊअ मिनल जन्नत हैस नशा, ऐं इन जन्नत में जिथे वणंदो उथूं उते जॻह वठूं, फ़नेमल अजुर आमलीन, चयूं अलाह साईं वाह जो तो असांखे बदिलो ॾिनो आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह त तो पंहिंजो वाइदो सचो कयो। असां इन वाइदे ते असां अलाह साईं तोखे ॾिठो त कोन हो, ठीकु आहे, अलाह जो रसूल जी असां ताईं ख़बरूं त पयूं, पर उन हिसाब सां कोन मिलियासीं, असां त ग़ैब ते यकीन करे तुंहिंजे वाइदे खे सचो सम्झो, ऐं हाणे असां इन वाइदे ते पंहिंजे करे तुंहिंजा कम कयासीं, पंहिंजो पेट कटे ग़रीबनि खे ॾिनोसीं, रुश्वत हराम कोन खाधीसीं, ॿचिड़नि खे हराम कोन खारायोसीं, अलाह साईं असां त तुंहिंजे इन वाइदे ते बिना ॾिठे इन ते अमल कयो, हाणे असां था चऊं त तव्हां पंहिंजो वाइदो सचो कयो। असांखे उमेदु हुई, पर अखियुनि सां ॾिसूं था त सदकना वादहू, त तो पंहिंजो वाइदो सचो कयो आहे अलाह साईं, ऐं असांखे कहिड़ो सुठो अजुर ॾिनो अथई। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम, प्रोग्राम सहरी टाइम में मां आहियां शफ़ीअत लाखो, सूरह गाफ़िर में अची विया आहियूं। हिते अलाह साईं फरमाए थो, आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, वल्लाहु यक़्ज़ी बिल हक़,
माना अलाह जेके बि हुकुम करे थो न, इहे इंसाफ़ जा हुकुम आहिनि। वल्लज़ी यदून मिन दून ही, अलाह खां सवाइ जिन तां मोलनि खे सॼियो था। हाणे ॾिसो मां इहो बार बार मोल छो थो चवां, छाकाणि त जहिड़े इंसान खां दुआ घुराए सघिजे थी, छो त क़ुर में अलाह पंहिंजे नाले चए थो हयू कयूं, माना ज़िंदा बि आहे ऐं पावर बि अथसि, प्रॉपर्टी बि संदसि आहे। त जेकॾहिं हिन दुनिया में को जहिड़ो आहे अलाह जो वली, त उहो कमु करे सघे थो, तव्हां लाइ दुआ बि करे सघे थो। जेकॾहिं को जहिड़ो सखी आहे त तव्हांखे ॾेई बि सघे थो, पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू मरी थो वञे त इहो पहिरियों जेको शर्त आहे हयू, उहो ख़तमु थी थो वञे, त पोइ उहो उनखे पावर ई कोन्हे तव्हां कमु करे सघे। तॾहिं थो मां चवां, ऐं सॼे दुनिया में शिरक मोलनि खे पुकारणा। हिंदुनि जेके मूर्तियूं लॻाइनि सभु मोलनि बुज़ुर्गनि जूं त मूर्तियूं लॻायूं अथनि। मके जे मुशरनि जेके 360, उहो असां नूह अलैहिस्सलाम जे बुज़ुर्ग गुज़ारे विया, हुनजो जहिड़े खां त सभु कुझु कराए सघिजे थो। इहो फ़र्क़ु आहे, मथां तव्हां वरी मिक्स करे छॾियो। त वल्लाह यग़ज़ी बिल हक़, अलाह इंसाफ़ जो हुकुम करे थो। वल्लज़ीन यदून मिन दून ही, अलाह खां सवाइ जिन तां मोलनि खे सॼियो था, ला यग़ज़ून बिशैइन, उहे कंहिं बि हुकुम जो को हुकुम ॾेई सघनि था, न को उन्हनि वटि पावर आहे त कुझु करे सघनि। इन अलाह समीउ बसीर, छो त अलाह ताला जी प्रॉपर्टी आहे, ऐं बेशक को ॾिसे बि थो, ॿुधे बि थो, ऐं जहिड़ो बि हयू कयूं मां। तंहिंजे करे रसूल सलम फरमाए थो त जेके बि अलाह जा नेक बुज़ुर्ग आहिनि, इनमा नस्मतुल मोमिन ताइरुनि, इन्हनि खे अलाह इन जी रूह खे मरण महिल फ़रिश्ता रूह खे खणी था वञनि मथे, क़बर में कोन्हे उन्हनि जो रूह, ऐं उहे ताइरुनि माना अच्छे पखीअ में उन रूह खे विझे वञे थो। या लक माना लड़के थो, वेहे थो, फ़ी शजरिल जन्नत, जन्नत जे वण ते, हता यर्जु इला जसदी योम युबस, जॾहिं क़यामत थींदी ऐं जो जिस्म नऊं ठहंदो, जेको 150 फुट खनि हूंदो, उन ॾे मोटायो वेंदो रूह खे, जॾहिं अलाह क़यामत कंदो। हींअर कंहिंजो रूह क़ब्र में कोन्हे। वरी ही ॿी हदीस आहे त अरवाह शुहदा जेके शहीद आहिनि, उन्हनि जा रूह किथे आहिनि, तैर ख़ुदरिन, सावन पखियुनि में, लाह कनादिल मुअलक़तुन बिल अर्श, अलाह सां गॾु अर्श ते रहनि था, ऐं जन्नत में उहे बि उॾी वञी खाइनि पीअनि था, ऐं उन अलाह जे वलियुनि सां गॾु, ऐं पोइ वरी अचे पंहिंजे घर में, जेको सोननि घरनि में रहनि था। अलाह ताला कॾहिं कॾहिं निहारे पुछेनि थो, हल तश्ते उन शइ का ॿी शइ खपेव, त पहिरीं त चवंदा न साईं सभु कुझु आहे। जॾहिं टियों दफ़ो पुछे थो, पोइ चवंदा या रब्बी, असां इहो था चाहियूं, नूरीद, असांजी तमन्ना इहा आहे, अंतु रद्द अरवाहना फ़ी अजसाना, असांजा रूह वापसि क़बर जे जिस्म में मोकिल, त उथी हता नुक़्तल फ़ी सबील मरद, त वरी शहीद थियूं। त अलाह चए थो इनी कद कज़ई, चए थो न ईअं कोन्ह थींदो, इहो मुंहिंजो फ़ैसिलो थियल आहे। अन्नहुम ला यरज़ून, कंहिंजो बि रूह, चाहे साए पखीअ वारे जो, शहीदनि जो, चाहे अछे पखी बुज़ुर्गनि जो, या कारे पखी काफ़रनि जो, रूह वापसि न वेंदो हिन क़बर में, हिन जिस्म में। छो? जेसि ताईं जेको आहे सो जेसि ताईं मां क़यामत न भरां, केरु मोटी न ईंदो, कॾहिं कॾहिं सेकंड लाइ बि न ईंदो कंहिंजो रूह। तंहिंजे करे अलाह ताला जेको आहे सो इहो क़ुर में बि साबित कयो आहे, चए थो फलियम नुन जी के बि बदनिक लितकून लिमन ख़ल्फ़क आया। फिरौन खे चए थो त अॼु जेको आहे सो तुंहिंजो जिस्म ॿुॾी थो न, पर मां तुंहिंजे जिस्म खे प्रिज़र्व कंदुसि, माना मां अहिड़ी मसाला ॾसी नुस्खिन खे जेके तुंहिंजे बॉडीअ खे ममी कंदा, त तुंहिंजो जिस्म कोन ॻरंदो, त जीअं क़यामत ताईं तुंहिंजी इबरत माण्हू ॾिसनि तोखे। पर चए थो अलाह साईं कसीरनि में नासन आयात न लॻाफ़लूं, लेकिन अक्सर माण्हू क़ुर जी आयतुनि खां गाफ़िल आहिनि, त उनखे इहा बि ख़बर न आहे त जेको फिरौन ऐं उनजो ॿ टे पियल आहिनि, ममी थिया पिया आहिनि उते अजायब घर में, माण्हू खे ख़बर ई कान्हे त उहो साॻियो फिरौन आहे। हे पियो आहे न, ॾिसो हिन जो ॻरे बि कोन्ह थो, पर इन जो रूह किथे आहे, इन जो रूह आहे किथे, मां तव्हांखे ॾसियां थो। चए थो अरवाह आले फ़िरौन फ़ी अजवाफ़ तैर सौद, कारनि पखियुनि में पिया आहिनि, तगदू व तरु अलनार, सुबुह शाम जहन्नम जो हुनखे टूअर कराइजे थी, ऐं ज़ालिक अर्ज़ु आहे, इहो आहे जेको हुननि खे पेश कयो वञे थो। त इन करे अलाह फरमाए थो त अनार युरदून अलैहा गदू अशिया, सुबुह शाम इन्हनि खे टूअर कराइजे थी जहन्नम जी। योम तक़ूम सा, जॾहिं क़यामत थींदी ऐं इन्हनि खे जिस्म मिलंदो, अदखिलू आल फिरौन अशदुल अज़ाब, त पोइ इन्हनि खे सख़्तु टार्चर, जेको फिज़िकल अज़ाब आहे हाणे थींदो, हींअर हिननि खे मेंटल टार्चर पियो थो मिले। ऐं पोइ छा आहे त अलाह फरमाए थो त पोइ उते जेको आहे सो जहन्नम में वेंदा आहिनि, त उते वरी रड़ियूं कंदा, इज़ यतहाजून फिन्नार, हिक ॿिए सां झगड़ो कंदा, भई यक़ूल ज़ूफ़ा लिलज़ीन अस्तकबरू, हाणे उन में उहे बि त ठग हिननि सां गॾु जहन्नम में हूंदा न, जिन्हनि खे शिरक ते कयो आहे, ऐं तकीरूं पिया कनि, मुकूं हणंदा, कूड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा, गोज़ पाका धोबी अहिड़ा किसा ॿुधाईंदा, त इहे वरी पाण खे ऊचो सम्झनि तकबर कंदा हुआ,
त असां सभु कुझु ॼाणूं था। त इहे जेके वीचारा जेके पोयां लॻा उहे इन्हनि खे कूड़नि ठगनि खे चवंदा इना लकुम तबनि चई असां त तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधी तव्हां वारा कमु कया, तव्हांजे चवण ते असांजो कमु कयो। फल हल अंतुम मुगनून अन्ना नसीब नार, पोइ हाणे कुझु असांजो अज़ाब तव्हां घटराए सघो था या असांखे बाहि अज़ाब मां को हिसो अमी असां खां टारण वारा आहियो या न? त छा चवंदा? काल नस्ता इहे ठग चवंदा इन कुलुन फिया, जे मथो न खाओ, हाणे सभु जहन्नम में पिया आहियूं। इन अलाह कद हकम बैनल इबाद, अलाह पंहिंजो फ़ैसिलो करे छॾियो, हाणे असां छा कंदासीं तव्हांखे? असां त तव्हां सां ठगी कई, असां इन लाइ ठगी कई जो असां चऊं पिया त ॾोकड़ खाऊं, तव्हां खां फुराईंदासीं, तव्हांखे कंदासीं, न त तव्हां असांखे ॾोकड़ कोन ॾियो आहे। असां पेजारो किथां वठूं आहे, असां ॾोकड़ ऐं प्रॉपर्टियूं किथां ठाहियूं आहे? असां दुनिया में मज़ो कयो, हाणे पादर भली तव्हां बि खाओ, तव्हां छो मुंहिंजो चवणु वरितो? तव्हांखे क़ुर कोन मौजूदु हो, तव्हां मन सां कयो आहे त तव्हांखे असां ज़ाहिर थी वञूं आहे। काल लज़ीफ़ नाल ख़ज़ने थी, पोइ चई बाक़ी वधि में वधि हलो डेलीगेशन करे ऐं इन दारोगे सां ॻाल्हायूं था। त जहन्नम वारा वेंदा हिन दारोगे चवंदा आदू रबकुम युख़फ़िफ़ अन्ना यौमन मिनल अज़ाब, चई अलाह खे चयो दारोगा साहिब ऐं फ़रिश्ता अलाह खे चयो भला अॼु थोरो अज़ाब घटि करे, सभई पिया था रड़ियूं कनि। त उहो छा चवंदो? कालू अवलम तख़्तातिकुम रुसलुम बैना, छा अलाह जे रसूल तव्हांखे चिटियूं क़ुर जो आयतूं कोन पहुचायूं? चवंदा हा साईं, हा कालू भला हा साईं। पोइ चवंदो कालू फदऊ, पोइ तव्हां सॼोसि वमा दुआल काफ़िर इला फ़ी ज़िलाल, लेकिन अलाह खे पुकारण जो आवाज़ ई मथे लाइनूं कटड़ियूं हूंदियूं, चई असीं छा कयूं फ़रिश्ता? तव्हांखे क़ुर मिलियो, तव्हां न हलियो, हाणे तव्हां कयो, असां छो अलाह खे चऊं? अलाह फरमाए थो काल रबकुम उदऊनी अस्तजिब लकुम, चए थो मूंखे पुकारियो, मूंखां घुरो, ऐं तव्हांजो कमु कंदुसि, मां कमु कंदुसि, तव्हांजी दुआ क़बूलु कंदुसि। इन लज़ीन यस्तकबिरून अन इबादती, जेके मुंहिंजी इबादत खां वॾाई कंदा सयद ख़ुलून जहन्नम दाख़िरीन, तंहिंखे मां दोज़ख में दाख़िल कंदुसि ऐं ख़्वार थींदा। अलाह खां नथा घुरो, सिफ़ारिश कराईंदो, रिश्वत ॾेई कमु कराईंदो, हेॾां फिरंदो, वज़ीर खां था पुछूं, वॾेरे खे था चऊं ऐं ग़लति तरीक़े सां कमु कराईंदो, इहा तकबुर आहे। हुवल हई, अलाह ज़िंदा आहे, अलाह ज़िंदा आहे, ला इलाहा इल्ला हू, सभु पावर हुनजे पंहिंजे हथ में आहिनि। फदऊ, उन खां घुरो, मुख़लिसीन लहू दीन, ऐं पंहिंजी इबादत खे ख़ालिस करे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, सभु साराह जहाननि जे पालनहार जी आहे। कुल अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अलाह चयो त तव्हां ही ऐलान करायो, चईन इन्नी नुहीत, मूंखे बिल्कुलु मना कयो आहे, अन आबुद लज़ी तदून मिन दूनिल्लाह, जेके गुज़ारे विया आहिनि तिन खे मां पुकारियां अलाह खां सवाइ, मूंखे मना कयो आहे, इहो शिरक आहे। लमा जानी बैनात में रबी, छो त क़ुर में मूंखे इहो हुकुम ॾिनो वियो आहे, पोइ उमिरि ऐं मूंखे इहो बि आर्डर पहुतो आहे अन उस्लिम रब्बिल आलमीन, त आउं फ़रमान बरदार थियां अलाह जो जेको रब्बिल आलमीन आहे। इन अल्लाह यक़बल तौबतल अब्द मा लम युग़रग़ुर, ये युग़रग़ुर छा आहे त जॾहिं इंसान जो मौत थींदो आहे न, त फ़रिश्ता साह कढण ईंदा आहिनि, त जीअं उन फ़रिश्तनि खे ॾिसंदो त इनखे सकरात चइबो आहे, माना उहो सकरात उनजी शुरू थी वेंदी। हाणे सकरात शुरू थींदी त हाणे इन जा डायलॉग फ़रिश्तनि सां हलंदा, पर उहो असां न ॿुधी सघंदासीं। ऐं हीअ जेकॾहिं कम्यूनिकेट कंदो त अम्मा बाबा हे मां फ़रिश्ता ॾिठा आहिनि, इहो बि कम्यूनिकेशन कोन थींदो, कोशिशि कंदो पर आवाज़ु गर 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 गर, छो त उहो आवाज़ु नथो करे। त चए थो तव्हांजी तौबा क़बूल थींदी जेकॾहिं गर गर न शुरू थिए, माना फ़रिश्ता नज़र न अची वञनि। फ़रिश्तनि जे नज़र अचण खां अॻु में तौबा कंदो, उहा तौबा क़बूल थी सघे थी। पोइ त मौत जो यकीन थी वियो न, पोइ त कान थींदी। सो इहो आहे घर घर। वमन अहसन कौलन मिमन दा इलल्लाह, उन खां वधीक चङी ॻाल्हि केरु आहे जेको अलाह ॾांहुं सॾे, व अमल सालिहन, चङा कम कयईं, वकाल इन्ननी मिनल मुस्लिमीन, ऐं चईं त बेशक आउं अलाह जो फ़रमान बरदार आहियां। वला तस्तविल हसनत वला सैयद, नेकी ऐं बदी पाण में हिकु जहिड़ियूं न आहिनि। इदफ़ा बिल्लती अहसन, जे तव्हां खां का बुराई थी आहे, बदी थी आहे, त इन खे बैलेंस कयो, का नेकी करे। फ़इज़ल लज़ी बैनक बैनहू अदावतुन कअन्नहू वलियुन हमीन, ऐं जेकॾहिं तव्हांजी कंहिंसां दुश्मनी आहे, तव्हां सां बुरो थो करे, त तव्हां हुन सां भला थींदव न, त अलाह ताला इन एटीट्यूड जे करे तव्हांजी उहा दुश्मनी ख़तमु करे तव्हां सां घाटो यार थी वेंदो।
पर इहा टेक्निक आहे जंहिंखे अलाह जे वमा युलक़हा इल्ला लज़ीना सबरू। इहा टेक्निक त कंहिंसां भलो हलिजे जॾहिं को तव्हां बुरो हले थो, इहा हर कंहिंखे नथी मिली सघे सवाइ इन जे जेके मुड़ुसु माण्हू आहिनि, हिमत वारा आहिनि। वमा युलक़हा इल्ला ज़ू हज़िन अज़ीम। जंहिंखे इहा टेक्निक मिली वञे त इहा वॾे भाग वारे खे थी मिले त बुराईअ खे चङाईअ सां रोकियो। व अमिल सालिहन फल नफ़्सी। पोइ जेको नेक अमल कंदो सो पंहिंजे लाइ थो करे। व मन असा, जेको बुछड़ा अमल कंदो फल उनजो इन जो वबाल हुनजे पंहिंजे मथां पवंदो। व मां रबुक बि ज़लाम लिल अबीद। अलाह चो ज़ुल्म कंदो कंहिंसां, तंहिंजे करे आहे त अलाह ताला बाने ते ज़ुल्म कोन कंदो। जेकॾहिं नेक अमल कंदव त तव्हांखे फ़ाइदो पवंदो, जेकॾहिं बुछड़ा अमल कयो था इन जो हिसाबु तव्हांखे ॾियणो पवंदो। वमा रबुक बि ज़लाम लिल अबीद। तुंहिंजो पालण ॿारनि ते ज़ुल्म करण वारो न आहे। हता के जेको फ़िरौन हो, जेको ॿचा कुहंदो हो, हज़रत मूसा खे चयईं त वञीसि कोल लहीनिया, वञी आराम सां ॻाल्हाइजांइ त मन सुधरी पवे। माना अलाह फ़िरौन जे नाले बि चाहे पियो त तौबह करे त मां अलाह साईं हेॾा ॿचा कुठान मां ॿाहूं थो ॿधायां, मां तौबह कई त अलाह हर ज़ालिम हर राशीअ मां तवक रखे थो त तौबह कनि। त पर उन्हनि खे विढ़बो कोन, उनखे प्यार सां सम्झायो त बाबा हराम न खाओ, छो त रिज़्क़ त आसमान में अलाह मां निकिरे थो। ऐं उन खां अलावा जॾहिं नबी करे सां कसम कयो आहे त सदका ला तंसकुल अमवाल, अलाह जे रस्ते में तव्हांजो माल कोन थो घटिजे, त पोइ हराम सां तव्हांजो माल कीअं वधंदो। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां रिज़्क़ जी डेफिनेशन विसारे छॾी आहे। रिज़्क़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रिज़्क़ उहो आहे जेको तव्हां खाई हज़म कयो, इहो तव्हांजो रिज़्क़ आहे। रिज़्क़ तव्हांजो उहो आहे जेके कपिड़ा पाए चोड़े छॾे, तव्हांजो रिज़्क़ आहे। ऐं तव्हांजो रिज़्क़ जेको तव्हां ग़रीबनि मिसकीननि खे ॾेई मथे अलाह वटि जमा करायो बैंक में, उहो तव्हांजो रिज़्क़ आहे जेको उते तव्हांखे मिलंदो। इन्हीअ खां सवाइ इहा प्रॉपर्टी परावनि जी आहे। औलाद खणंदो, पोटा खणंदा, दुश्मन खणंदो, हुकूमत खणी, कंहिंखे कहिड़ी ख़बर। हे जेके मुग़ल आहे उनजी वॾियूं वॾियूं जागीरूं हींअर माण्हू कब्ज़ो कयो वेठा आहिनि, किथे आहिनि उहे बादशाहनि जूं प्रॉपर्टियूं काॾे वियूं। हे जेके वॾा वॾा क़िला ठाहिया आहिनि हींअर उन्हनि ते माण्हू घर में चढ़िया वेठा आहिनि, उनजी प्रॉपर्टी न आहे इहा। तंहिंजे करे चए थो त जेको मन अमिल सालिहन फल नफ़्सी, जेको चङा कम कंदो सो पाण लाइ कंदो। वमन असाफ़ अलैया, बुछड़ा कंदो उनजो हिसाबु खेसि ॾियणो पवंदो। वमा रबुक बि ज़लाम लिल अबीद। तुंहिंजो पालण ॿारनि ते ज़ुल्म कोन थो करे। अलाह पंहिंजे तरफ़ां कंहिंजूं बुरायूं कोन वधाईंदो। उहो तव्हांजो रिकॉर्ड आहे उहो जेको सो नेकियूं थींदियूं। जे नेकियूं वधी वेंदव जन्नत में वेंदव, जे नेकियूं खुटी पवंदियूं बदियूं वधंदियूं त जहन्नम में वेंदव। पर जेकॾहिं नेकियूं ऐं बदियूं बराबरि थी वयूं त एराफ़ में वेंदव। एराफ़ में जेको सो न जहन्नम आहे न जन्नत आहे, विच जो माहौल आहे। ऐं उते वेटिंग पीरियड आहे, वेठा हूंदा साल करोड़ साल वेठा हूंदा ऐं पिया चवंदा त अलाह करे त असांखे अलाह साईं जेको आहे सो जन्नत मोकिले जहन्नम न मोकिले। डिसीशन ॿई पॉसिबिलिटीज़ आहिनि, 50-50। बहरहाल अल्हम्दुलिल्लाह, अलाह जो शुक्र आहे हिन रमज़ान शरीफ़ में अलाह साईं असांखे हिन क़ुर सां ॻंढियो ऐं रसूल असांजी सुन्नत सां ॻंढियो अथई। असां इन खां ॿाहिरि त वञूं कोन था, न को मूंखे कुझु अचे थो, आउं त तव्हांखे तर्जुमो ॿुधायां थो ऐं तव्हांखे अलाह जूं हदीसूं ॿुधायां थो ऐं नेक माण्हू जूं ॻाल्हियूं ॿुधायां थो। साइंस जिते अचे थी साइंस ॿुधायां थो, छो त हिन वक़्तु इहो क़ुर जे आयतुनि ते अंग्रेज़ मुस्लमान था थियनि, वॾा वॾा साइंसदान मुस्लमान था थियनि। आइंस्टाइन चयो त के माण्हू क़ुर खे पढ़नि था त मां ग़लतियूं कढियूं, बजाए ग़लतियूं कढण मुस्लमान थी था वञनि। मां तव्हांखे केतिरियूं इहे शयूं ॾेखारियूं आहिनि। बहरहाल अल्हम्दुलिल्लाह, इंशा अल्लाह ताला वरी सुभाणे मुलाक़ात थींदी। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वस्सलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।